वडील साहब केड़ा हाल है? फुल जोर मदन तैयार अमन तैयार? दाम तैयार है बाबा। तैयार तैयार खुश है बाबा, खुश है तैयार। चलो आचो व्यो हाँ बाबा, यो चाय मैं पीऊं, कचौरी करियूं, यो खुश है बाबा। तैयार तैयार। हाँ ये गालन कम कर यो पानी पिया बा, यो खुश है बाबा, तैयार है क्या अभी बुधायो यो तैयार है, खुश है बाबा। वडेरा तवाई दुआइन हाँ बाबा, वडो किथे है बाबा? बाबा अचन में बस वडेरा साहब चाला खुश है बाबा, तैयार है। किथे हो यार, नजर ही कोन आया। ओए ते इनकम करन में अचण थियो 5 साल खां पो। बाबा तवा के खबर आ ना ने यो मथा इलेक्शन अची वई आ। अग में मानिंदी तक थियो, हींअर वरी वडे तक ते फॉर्म भरायो मथा पार्टी हुकम ॾिनो आहे, उन जे करे तव्हां जी यादगिरी अची वई, उन जे करे तव्हां वटि अची हाज़िर थिया आहियूं। वो तो सही आ। बंगले ते आया हुआसीं, 5-6 चक्कर बंगले ते आया हुआसीं। ही चमचो तुम्हारो होयो, ही उते चए तो साहब सुतो पियो आहे, साहब होॾां वियो। असल में बाबा असां हिन चक्कर मुखालिफ़ दौर में वेठल हुआसीं, बजट असां वटि कोई कोन हुई। बजट हर साल कोन हुंदी, हर वारे कोन हुंदी। हिन चक्कर असांखे मथा वॾो आसो तव्हांजी हुकूमत 15 साल ते हले पई, तव्हां हिकिड़ो कम कोन कयो आहे। 15 सालनि में को बजट कोन आई आहे। मथा खां बजट ही जेको रुकियल आहे, उन जे करे असां रही न सघियासीं ने। पोयां ही जेको असां हुआ उते कंदा असीं त तव्हां सां बदल आहियूं, ठीकु आहे। असांजो पूरो ॻोठ आहे तव्हां सां काविड़ियल आहे, हू ॿी पार्टी में वञे थो। वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे, जेकॾहिं हलो आऊं गॾु हलण लाइ तयारु आहियां, जेॾां हलंदा तव्हां। न बाबा तव्हांखे हर शइ में असां बदल आहियूं। वोट असां वटि 400 वोट आहिनि। हींअर मुंहिंजी केरु कोन थो ॿुधे, ॻाल्हि ॿुधायां सिधी। तूं चिमचो आहे, चिप करे वेह। तुंहिंजो कहिड़ो आहे? तूं आई छा चप्पल तो साफ़ करे, तूं वॾेरे सां गॾु आयो वरी। चाहे तो सफा के कम जी ना सफा पानी आगे मुझे पेट में खराब हो लोगो पियो। ना ताई चौर चाय सही है वडेरा, पर मुंजी चाय सफा ही किस टिपल आ, पर ता थोड़ी घट चाय पियो, निसा पाके अगते ले वर्क करना है, निसा तो घट चाय पियो। बाबा ठीक है, वो सबने के पार था वोट दीजो यो। ठीक है भले तो हलूं पाए भा, मुंजो भा है होंडा हलू, वो अध मगजी आए, वो पूरो गोठ हुन सां गॾु आहे। मुंजी हेन केर ॿुधे कोन, थुके कोन मुंह ते। होॾां हलो, तव्हां ॻाल्हायो उन्हनि सां, उन्हनि जो जेको मसलो आहे उहो हल कयो, जेको बि आहिनि उहो छा था चवनि। हलो ठीक है, चिमचा गाड़ी खोल। मुंहिंजो छोकिरो तव्हां सां गॾु हलंदो। आऊं कोन तबियत सही कोन, मुंहिंजी तबियत सही कोन, छोकिरो हले थो। ठीक है, वो सही Wadero Tugu Khan, जिंदाबाद। 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 Wadero Tugu Khan, भाई वाटर सप्लाई Wadero Tugu Khan, खान जे दौर में Wadero Tugu Khan, इन्हनि जी मरम्मत कराई ॾिना त तव्हांजी महिरबानी। बाबा ही जेको तव्हांजा कम आहिनि हिन स्कीम में सभु कम थींदा। हिन वारो जेको बजट आई आहे हिन में तव्हांखे इहो कम करंदासीं, वाटर सप्लाई ये सजो कम तव्हांखे करे ॾींदा इंशाल्लाह। इहो मोहम्मद रोड जो कम आहे। Wadero Tugu Khan, अरे मार करे वे अॻियां चढ़ियो वेठो है, जूता खाईंदे गई में मार वे। बाबा हलो हलो तरीके सां हलो, तरीके सां भाई हिते वेठो है, चढ़ियो कह रहा है इन्हनि खे मुतमिन कंदासूं। ॾिसूं था मुतमिन थिए। ओ ए काका, बा पांजे गोठ में एकड़ो वडेरो आयो वोंटन जेला, तव्हांखे उन घुरायो आयो तुगू खान वोंटन जेला, पाण के घुरायो तोखे। तुगू खान? हां तोखे सॾियो करे। हलो हला तुगू खान ॾिसो। अचो वा अयो वडेरो तुगू खान। ओ साईं।
बाबा 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 पेरे ना पेरे यो खुश है बाबा प्यार है दो साईं अल्लाह असां ता ॿुधाए कड़ा हाल तबियत ठीक तयार दो का बधाई अल्लाह असां अरे भले हो जा भले हो खुश है अल्लाह असां नहीं अचो अचो भले हो जा पुट भले हो जल्दी कर हां बाबा ए इतने तो कम नहीं होता भले हो जा पुट आशा है ना है बाबा पाए इनन के छा साईं यो यो अचो अचो साईं वियो अचो वियो साईं चलो ठीक वियो साईं तबियत तो तयार ठीक है खुश मन मन हां बधाई खुश है अल्लाह 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 जा साईं अल्लाह जा वियो बाबा वियो अच्छी ना वियो ता अब तू वे मैं आ बिठो साईं असा जंगे माण्हू ठहल ना बाबा वियो तवा वियो साईं हली आया है महीना तेड़े आया ना गड जे असी गालाऊं आज बाबा बस बाबा घणा ही बाबा खुश तैयार दो यार वे खुश तैयार ए ते बे शुक्र बाबा वठा दे खबर तो बे छिंड जा ही पैरे न मुख सलाम कर हां बाबा बे तैयार है खेल लोगो मन तू बुधाए गाऊं पानी पानी वडरे के अल्लाह मिनट को शुक्र है प्यार पानी पानी पे गर्मी जाम का पानी वडरे दिखी बिना आयो पानी वडेरो सा पानी पानी कोने वडेरा असी मरूंदा पानी तिसदा मरूंदे पानी आए किते अरे तू सबर न कर ये पानी केड़ो बियो को कहीं पे अंग्रेजी में नालो केड़ो मिनरल वाटर पानी बोतल इंडिया न वो मिनरल वाटर ई पेरी ही वठ ना मैं अरे तू छड़ ना मिनरल वाटर ना शर्म थिए तो ना अरे मारे मिनरल वाटर तो मंगे असा रे खारो पानी है मिलन पानी पीण ला कोने तू मिनरल वाटर तो मंगे दे खारो बारो क्या खारो बारो ओ तड़ में बंद पियो हाले किता नहीं जाए 15 साल से लोड़ो जे कोंदो ओई नीनु पियो ए भूंगे ना छाजो को तो डेरा जी एडी महंगाई से गई अटो कोने बार बच्चा माजे भूख्या पिया जंग मूर्ति कर अन्या भरे तो तू चले चा मानू वाला बच्चा हाई फाई स्कूल में पढ़ेंदा प्राइवेट स्कूल में 10,000 फी दे पढ़ाएंदा मांजा बच्चा बकरे चारण गया है यार दुख दिए तो वोट है असी वोट दियूंदा असी वोट दे चंगा मठा ना वडेरा करूंदा कोई वडे जाए पुने वडेरा कोने इलेक्शन में बिठा है असा ना सजाए वोट भेड़ा कर देना है तने वडेरा थया है यार वडेरा थया है 15 साल में ये जडे आवे तो तने ये हर साल इलेक्शन में जडे आवे तो ये गाड़ी चेंज हो जेती मांजा बच्चा भूख्या प्या रहंदा कने रात रो करे के सोचो है यार वडे तने दे आवे तो समझाए वडे अपा हणा को तो पुट मोने बच्चो आया तो ना मार सोचण खपे ने एतरो यार चा बे के ओ बाटा चमचा छो विच में छो केड़ी चुंगी में तू अन्या बम डडी उन्नी आ तू सागी हो जे वहां तुझे बंगले दे आयो सोचे साहब कराची बोलो मैं कयो ना बाबा होते ओ रश हुंदी है घणी यार रश असां रश हुंदी है वोट जेको दींदा है उहे रश कंदा है ते तवा जे घर ते करे कुत्ती चढ़ी है ना बाबा इंशाल्लाह तवाला 24 कलाक असा छा 24 कलाक यार ये आवाज ड्रामेबाजी असा के सब खबर है कदे वो ए सिर्फ ए अभी इलेक्शन जने हुंदी है तने ये ड्रामेबाजी कंदा आयो तवा जेला दरवाजा खुल्या पेन तवा जेला बंगले दरवाजा खुल्या पेन तू हलियो अचे मानी खा जा सा अरे कदे मानी हिन ने बागे उन्नी मुके पानी में कोने झले इनके भेड़ा ए बेशर्म वाटो ना बाबा असा जे बंगले ते को वो निराणो ना वेंदो मेरा यार छा मुके पानी के कोन तो मिले मुके किथा विंदो बंगले इंदो सही बंगले वचन दे दा साहब आए कोन साहब कराची साहब मेल बाबा असा वेंदा आयो तवा जे निमाइंदी करना आयो ते अरे केड़ी निमाज वनी धूड़ खल में पई निमाज असा का निमाइंदी कोनी कपे असा जो वोट बाबा पियो के खडकारी में उतला चंदा सी के खाई में कुएं में के गाड़ी अच्छा के टायर छडे जने बाकी वोट जानी कोन दीदा सी वरे तू थोड़ा चमचागिरी छड न तो आण इन गाड़ी में तो जोड़ाए तू चमचागिरी छड गाड़ी तू इन वडे रेखा वडी आर तू गाल बुद वडे रे कने कोले आयो मेहमान ते तो जरा इज्जत आ बिल्कुल बाकी वोट असा खडे उतला दे तो का कोनी दादी ना बाबा कमा सजो वठन ये चमचागिरी अभी चमचागिरी करे साहब के बुधान आयो वडेरो वाली आयो या चल पेरी बतेरे के पुलिस ना और छोड़ा जल इनके चमचे के जल इनके तो दूं दियो चमचे के जल अरे वडेरो आवाज अरे इलेक्शन में